ॾियारी जो ॾिणु हैदराबाद में बि पुरजोश तरीक़े सां मल्हायो वियो। इन सिलसिले में हिकु तक़रीब थी गुज़री। रिपोर्ट करे रहियो आहे नसीर चन्ना। हैदराबाद में हिंदू बिरादरी पारां ॾियारीअ जो मज़हबी ॾिणु जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। कासमाबाद में सूरज कोहिस्तानी जी रहाइशगाह ते ॾियारीअ जी तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंमें ॾिया रोशन करे लक्ष्मी पूॼा पिणु कई वई। तक़रीब में डॉक्टर नियाज़ कालानी, एडवोकेट एन प्रकाश, डॉक्टर बदर चन्ना, नाज़िश फातिमा, अनीसा वलीउल्लाह समेत सियासी समाजी अॻुवाणनि शिरकत कई। उन मौक़े ते आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे हिंदू बिरादरी समेत शिरकत कंदड़नि जो चवणु हो त सिंध मज़हबी रवादारी जी अमीन आहे। ही जीअं त स्पेशल दिवाली जो प्रोग्राम रखियो वियो आहे ऐं उनखे असां सेलिब्रेट कयूं पिया सभु गॾिजी। हैप्पी दिवाली सभिनी खे चऊं था। जीअं त असांखे हीअ जेका दिवाली आहे उहा असांखे हिक ॿिए सां मिलाइण जो मौक़ो ॾिए थी। दिवाली जे मौक़े ते त हिते अची असां ही शो कयो आहे त दिवाली जेको आहे हिकिड़ी तरह सां ईद ई आहे। ईद आहे, ईद जो जेको सही मफ़हूम जेको आहे उहो बि आहे त ख़ुशी, त ही बि असांजी ईद आहे। अॼु ॾियारी जो ॾींहुं आहे। असां ॾियारी में ॾिया ॿारींदा आहियूं ऐं असां ॾियारी में हिक ॿिए सां मिलंदा आहियूं। असां जूं फैमिली गैदरिंग्स थींदियूं आहिनि। असांजा रिलेटिव्स असां ते ईंदा आहिनि ऐं असां उन्हनि ते वेंदा आहियूं। Wishing you and your family a very happy and prosperous life. I hope this Diwali bring a lot of lives of your life. शिरकत कंदड़नि जो चवणु हो त ही रवादारी जारी रहंदी। कैमरामैन यासिर कुराई सां गॾु नसीर चन्ना, आवाज़ न्यूज़, हैदराबाद।